والكافرين والمرتدين إلى يوم الدين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: أولئك الذين امتحن الله قلوبهم للتقوى. وقال النبي صلى الله تعالى عليه وسلم: أصحابي كالنجوم فبأيهم اقتديتم اهتديتم، أو كما قال عليه الصلاة والسلام. وقال الله عز وجل في شأن حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود محبت. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأهل بيته وأزواجه وذرياته وأصحابه أجمعين. मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं दोस्तो, अॼु हिन अव्हां जे ॻोठ जे अंदरि शाने अहल बैत जे उनवान सां हीअ कॉन्फ्रेंस रखी वई आहे, जंहिंजा महिमान ख़ास हज़रत मौलाना अब्दुल जब्बार साहब हैदरी मुद्दज़िल्लुहुल आली उहे पहुची चुका आहिनि। तफ़सीली ख़िताब उन्हनि जो थींदो। ही जेको आलिमनि ऐं सालिहनि जो जंहिं धरतीअ ते जंहिं ॻोठ ऐं जंहिं इलाइक़े जे अंदरि अचणु थिए थो, इनखे घटि न सम्झिजो। इहा अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी वॾी नेमत आहे। आलिमनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जी हीअ बर्री मखलूक़त पंहिंजी जॻह ते, पर बहरी मखलूक़ बि उन्हनि जे लाइ दुआऊं पई घुरंदी आहे। इन्हनि जी ख़िदमत खे घटि न सम्झिजो। दुनिया जी ज़िंदगी आरज़ी आहे, हिकिड़े ॾींहुं गुज़री वेंदी। क़यामत जो ॾींहुं थींदो, जेॾी महिल फ़ैसिलो थी वेंदो त ही जहन्नम जे अंदरि विया, ही जन्नत जे अंदरि विया। पोइ जहन्नम जी हिकिड़ी कतार बिहारी वेंदी। उन्हनि जे भरिसां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नतुनि खे हीअं गुज़र कराईंदो। तां त हिननि खे अफ़सोस थिए त हाय असांजी ज़िंदगी कहिड़ी हुआ कम जी, असां ये पंहिंजी आख़िरत वारी ज़िंदगी नाकाम करे छॾीसीं। उन वक़्तु उन्हनि जो हसरत ई हिकिड़ी वॾी इन्हनि खे तकलीफ़ ॾींदो। हीअं जो उन्हनि जी कतार बीठी हूंदी, अल्लाह जन्नतुनि जो उतां गुज़र कराईंदो। जेॾी महिल गुज़र थींदो, उन वक़्तु ही हाफ़िज़ो, अॼु त कल को महीने वारियूं ॻाल्हियूं विसरी वयूं,
पर उन ॾींहुं हिन खे ज़र्रे ज़र्रे जूं ॻाल्हियूं बि सभु यादि अची वेंदियूं त मां दुनिया में पंहिंजो मिंट मिंट कीअं गुज़ारियो हो, किथे किथे गुज़ारियो हो। उन ॾींहुं जेॾी महिल इन्हनि जो इन जे भरिसां गुज़र थींदो जन्नतिन जो, अचानक हिकिड़े माण्हूअ जी कंहिं अल्लाह वारे जे मथां नज़र पवंदी जेको जन्नतिन जे कतार में जन्नत जे तरफ़ रवां दवा हूंदो। तो वो माण्हू उनखे हकल करे चवंदो फलाणा, उनजो नालो बि यादि अची वेंदुसि। हू जो आवाज़ ॿुधी निहारींदो त वाकई हिन कतार जहन्नमिन में जेको बीठो आहे मूंखे सॾे थो, चई मूंखे सुञातो अथई, चई हाओ, चई फलाणी जगह ते तो निमाज़ जे लाइ बीठे हुए, तोखे पानी जी जरूरत पई, बदनो पानी जो मुंह भरे ॾिनो मई। हालांकि नेकी थोड़ी आहे, पानी खे त असां कुझु कोन था सम्झूं, पानी त हर जगह ते मिले थो। मूं तोखे पानी जो बदनो भरे ॾिनो हो, निमाज़ जे लाइ तो वुज़ू कयो हो। चवंदुसि हाओ, मूंखे यादि आहे, चई अॼु अल्लाह मुंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो कयो आहे। मुंहिंजा अमल उहे हुया जो मूंखे पंहिंजा अमल अॼु जहन्नम जे तरफ़ छिके वञी रहिया। उहो माण्हू उनखे बाह मां वठी रब जे अॻियां सिफारिश कंदो, अल्लाह उनजी सिफारिश क़बूल करे उनखे बि जन्नत जे अंदरि मोकिलींदो। ही नेकियूं जो असांखे फल उते मिलंदो, पोइ असांखे ख़बर पवंदी त ही असांजी थोरी नेकी बि केॾे कम जी हुई। बहरहाल अव्हां जे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन कलाम मुक़द्दस मां ॿिनि जॻहियुनि तां कुझु हिस्सो तिलावत कयो आहे ऐं तव्हां ई असांजे प्यारे नबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे बेशुमार अहादीस मां हिकिड़ी हदीस ज़िक्र कई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है त अल्लाह साईं मूंखे मफ़हूम व मक़सद सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चूंकि हिन पंहिंजे तक़रीब जलसे जो उन्वान आहे शान अहल बैत, शान अहल बैत। अव्वल ॻाल्हि त हीअ सम्झणी आहे त अहल बैत मां मुराद छा आहे। छो त जेको माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे न, पाण ई कूड़ ॻाल्हाईंदो, जंहिं 10 दफ़ा कंहिं मजलिस में कूड़ ॻाल्हायो न, उन कूड़ ॻाल्हाइण वारे खे शक पवंदो आहे शायदि मां सच बि थो ॻाल्हायां। असांजे ज़हननि, असां जूं कचहरियूं अहिड़नि माण्हुनि सां थियनि थियूं जो असां सही ॻाल्हि सम्झी बि नथा सघूं, छो त असां हिन जे तरफ़ रुजू कयो ई कोन्हे को। असां ग़लति ॻाल्हियुनि ते, ग़लति कहाणियुनि ऐं किस्सनि ते हलिया आहियूं। बाबा अहल बैत जो चए नालो चवंदा त इन मां मुराद हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, बस। अम्मा फातिमा ज़हरा, जनाब अली उल मुर्तज़ा, बस। हालांकि इनकार कोन्हे, इन्हनि जो अहल बैत हुजण जो इनकार कोन्हे, पर अहल बैत लफ्ज़ अरबीअ जो आहे। अहल बैत छा जो लफ्ज़ आहे बाबा? अरबी जो लफ्ज़ आहे। इन लफ्ज़ जी माना आहे घर वारा। छा माना आहे बाबा? घर वारा। ऐं हिननि मजलिसनि जो, हिननि जलसनि जो फ़ाइदो इहो आहे त असां क़ुरान ऐं सुन्नत रसूल जे मुताबिक़ जेके ॻाल्हियूं ॿुधूं ऐं असांखे ठकी अचनि ऐं क़ुरान उन जी असांजी रहनुमाई करे त असां सिधा थी बीह रहूं त असां अॻु में ग़लति हुआसीं, हाणे सम्झासीं, जेॾी महिल ॻाल्हि सम्झ में अचे त पाण खे तब्दील कयो। त अहल बैत लफ़्ज़ जी माना छा आहे बाबा? घर वारा। हाणे तव्हां असां सिंधीअ में बि घर वारा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं। जो को माण्हू चवे त यार फलाणी जगह ते मूं तोखे ॾिठो हो पर मां तोसां कोन मिली सघियुसि, छो बाबा? मूंसां मुंहिंजा घर वारा गॾा। केरु गॾा? घर वारा। त उन मां छा सम्झंदा हो? पंहिंजी ज़ाल न। जेकॾहिं को माण्हू कंहिंखे ज़नानो वॻो ॾे
जनानो वगो बतौर हदिये जे त बाबा ही तव्हांजे घर वारन जो तव्हांजे घर वारन जो त इहो वगो कंहिंखे ॾींदो पंहिंजी घर वारीअ खे छो त उन में शिरकत थी न सघंदी पर जेकर उनखे मिठाईअ जो डबो जो ही तव्हांजे घर वारन जो हाणे मिठाई जे डबे मां घर वारीअ खे बि ॾींदो अम्मा खे बि ॾींदो अब्बे खे बि ॾींदो घर में जेके ॿिया भाती हूंदा उन्हनि खे बि ॾींदो तंहिंजे करे अहल बैत मां अव्वल मुराद पैगंबर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंजू घर वारियूं केरन बाबा घर वारियूं ऐं हिन कुरान शरीफ जे अंदर तव्हां ॾिसो जेॾी महिल अल्लाह साईं अहल बैत जो ज़िक्र कयो आहे इन खां पोइ ते हलिया अचो 4-5 आयतूं या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिक ए नबी पंहिंजनि घर वारियुनि खे चए नबीअ जे घर वारन सां खिताब आहे अॻिते अल्लाह इन्नमा युरीदुल्लाह अल्लाह सां खिताब फरमायो आहे या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिक इन कुंतुन तुरिदनल हयात दुनिया व ज़ीनतहा फतआलैन उमत्तिउकुन व उसर्रिहुकुन सराहन जमीला ए महबूब पंहिंजे घर वारनि खे चए जेकॾहिं तव्हांखे दुनिया जी ज़ीनत ऐं दुनिया जी ज़ीनत खपे पोइ अचो मां उहा तव्हांखे ॾियां पोइ तव्हांखे छॾे ॾियां वइन कुंतुन तुरिदन अल्लाह व रसूलहु वद्दार आखिरत फइन्नल्लाह अअद्द लिल मुहसिनात मिनकुन अजरन अज़ीमा जेकॾहिं अल्लाह जे रसूल खे चाहियो थियूं ऐं आखिरत जे घर खे चाहियूं तो पोइ तहक़ीक़ अल्लाह नेक बख़्तन जे लाइ उते तैयार करे छॾिया घर बहरहाल अल्लाह से खिताब करे करे फरमाए या निसा अन्नबी लस्तुन काहदिम मिनन निसा इन इत्तक़ैतुन तव्हां ॿियनि औरतुनि जहिड़ियूं कोन हो जेके नबीअ जूं घरवारियूं बणजनि हिन पूरी उम्मत जूं मायरियूं बणजनि ॿुधायो त उन जो केॾो शान हूंदो ही दुनिया वारी अम्मा जंहिंखे दुनिया वारनि तोखे ॿुधायो त हीअ तुंहिंजी अम्मा आहे उनजी केॾी इज़त तो करें जंहिंजे लाइ क़ुरान तो चवई त हीअ तुंहिंजी अम्मा आहे छा उनजी इज़त तुंहिंजे मथां हक़ न आहे चवनि था त ही शान अहल बैत जा हुबदार आहिनि जेके पैगंबर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे घर वारनि खे गारियूं ॾियनि ऐं चवनि त ही अहल बैत जा हुबदार आहिनि थी सघंदा अहल बैत जा हुबदार कॾहिं बि कोन थींदा रुगो दावा कम जी आहे छा हिकिड़ो माण्हू पीउ खे चएसि बाबा मुंहिंजी तुंहिंजे मथां जान बि कुर्बान आहे ॾाढो प्यारो आहीं छो मुंहिंजो अबो आहीं अबो चएसि पुट पाणी त प्यार पाणी कोन प्यारींदो मई पोइ छाजो प्यारो आहे पुट ही त कम कर चई तुंहिंजो चवण कोन कंदुमि पोइ जेका दावा की उहा दावा में सचो थियो जेको दावा तो करे अहल बैत जे हुबदार जी ऐं कायनात जे सरदार इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह जे घर वारनि खे घटि वधि तो ॻाल्हाए इहो यकीनन पैगंबर करीम जे अहल बैत जो हुबदार कोन्हे को हीअ जेॾी महिल आयत नाज़िल थी उन्हनि जो शान अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बीबी खदीजतुल कुबरा जन खे अल्लाह चूंडे करे हुजूर जे घर में आयो ये रब जी चूंड हन कंहिंजी चूंड हन बाबा हिन पूरी उम्मत जूं मायरियूं बनियूं हन जिन जो शान अल्लाह तबारक व तआला हिन कुरान जे अंदर ज़िक्र कयो आहे वक्त कोने जो हिक हिक जो वही तज़किरो कजे बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजूर वट अचेती खादो खणी थी अचे पैगंबर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमाइन था खदीजा हाणे हाणे जिब्राइल अमीन आयो ऐं चई वियो त अल्लाह सलाम ॾिना हन तुंहिंजे लाइ ऐं जिब्राइल चयो त मुंहिंजे तरफ़ां बि बीबी खदीजतुल कुबरा खे सलाम चइजां ऐं ख़ुशख़बरी ॾिजांसि अल्लाह जन्नत में इन जे लाइ अहिड़ो महल ठारायो आहे मोतिन ऐं हीरनि जो जंहिंमें को बि शोर कोन्हे अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी छा ॻाल्हि कजे जंहिंजे शान में 18 आयतूं अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाई
इन्नमा युरीदुल्लाह आयतु नाज़िल करे करे अल्लाह तो फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। पक्की गाल अल्लाह से इरादो करे तो तां तक परे करे छड़े तवा के पलीतीअ खां तवा जे घर वारन खां। जेडी मल इहा आयत नाज़िल थी हुजूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अल्लाह जी इन रहमत के दिसी जो अल्लाह तबारक व तआला पलीतीअ के नजस के पैगंबर करीम जे घर खां दूर पे फरमाए। हजरत अब्बास जे घर आया, हजरत अब्बास के बरसा विहारे उन जे बचड़न के बरसा विहारे फरमायो अल्लाहुम्मा हाउला अहल बैती, अल्लाह से ही मुझे घर वारा। वरी आया हजरत अली रजी अल्लाह ताला अन्हु जे घर जनाबे अली मुर्तजा के विहारे, अम्मा फातिमतु ज़हरा के विहारे, जनाबे हसन के विहारे, जनाबे हुसैन के विहारे रजी अल्लाह ताला अन्हु विहारे कर फरमाइंदा अल्लाहुम्मा हाउला अहल बैती, अल्लाह से ही भी मुझे घर वारा थई। अज़हिब अन्हुमुर रिज्स, अल्लाह हिनन खां भी पलीतीअ के दूर कर। वतहिरहुम तत्हीरा, हिनन के पाक कजा। अहल बैत जी माना छा बाबा घर वारा। जी बी गाल त ही बाबा अहल बैत जा हुबदार हैं, हू रुगो सहाबा जी गाल कंदान, अहल बैत जी गाल कोन कंदान। ये कौन है? सहाबी चइबो हुजूर जे शागिर्द के। सहाबी कंहिंखे चइबो? सहाबी कंहिंखे चइबो बाबा? सहाबी चइबो हुजूर जे शागिर्द के। जेकॾहिं घर वारा हुजूर जा शागिर्द बनबा त घर वारा भी चइबा त सहाबी भी चइबा, घर वारा भी चइबा त सहाबी भी चइबा। जेके सहाबी नथा बनजन, हुजूर जा गुलाम नथा बनजन, घर जो फर्द छो न हुजे त उनके सहाबी न चइबो, अहल बैत भी न चइबो। वो जहन्नम जो बल तो वनी बनजे। सहाबी चइबो हुजूर जे शागिर्द के, सहाबी चइबो अल्लाह जी चूंड के। सहाबी कंहिंखे चइबो आहे? अल्लाह जी चूंड के। जेके पैगंबर करीम जा घर वारा बनिया, जेके हुजूर जा सहाबी बनिया, पंहिंजी मर्जी से कोन आया, इन्हनि खे अल्लाह चूंडे करे हुजूर जे कदमनि में विहारियो। मां नथो चवां तव्हां ई असांजे सरदार इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो इन्नल्लाह अख्तारनी वख्तार ली सहाबी, मूंखे बि अल्लाह चूंडियो आहे ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजनि शागिर्दनि यानी मुंहिंजे सहाबा खे बि अल्लाह चूंडियो आहे। पंहिंजी मर्ज़ी सां काथे आया? अल्लाह चूंडे करे मोकिलियो। जे पंहिंजे मर्ज़ी सां थिया त अबू जहल थिया, पंहिंजी मर्ज़ी थिया त अबू लहब थिया, जन जे साम्हूं हुजूर जी सारी जिंदगी गुज़री आहे उहे थियनि। हा हिननि खे चूंडे हुजूर जे साम्हूं विहारण वारी कंहिंजी ज़ात आहे बाबा? अल्लाह तबारक व तआला जी। ऐं उहा सीननि जे राज़नि खे सुञाणंदी आहे। इन्नल्लाह अलीमुम बिज़ाति सुदूर, अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका सीननि जा राज़ बि सुञाणंदी आहे। ऐं अल्लाह चूंडे बि थो मोकिले। छो? हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे अचण खां पोइ नुबुव्वत जो दरवाज़ो बंद आहे। छाजो दरवाज़ो बंद आहे बाबा? नुबुव्वत जो दरवाज़ो बंद आहे। अन खातमुल अंबिया ला नबिय बादी, पैगंबर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो त मां नबियन जी पुजाणी हां, मुखा पो को भी नओ नबी न ईंदो। हाणे हिन उम्मत के रहनुमाई खपे। हिया उम्मत चवंदी असां अल्लाह जो रज़ामंदो काथे ॻोल्हियूं, अल्लाह जी चाहत काथे ॻोल्हियूं, जो दुनिया जी जिंदगी गुज़ारियूं त रब जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारियूं, दुनिया मां वञूं तॾहिं बि कामयाब थी वञूं। हिननि जी रहनुमाई केरु कंदो? अल्लाह साईं फरमायो वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबअहुम बिइहसान
तवा हिनन जी ताबेदारी कजो जेके मां चूंडे करे अग में मोकलिया इनन का अग न वठजो छो वसाबिकून अल अव्वलून इनन के अगते मोकलण वारी कंहिंजी ज़ात आ रब जी ज़ात आ फरमाई जेके सबकत करे विया अल अव्वलून सब खां पहिरीं आया के रहा फरमाई मिनल मुहाजिरीन वल अंसार मुहाजिर सहाबी अंसार सहाबी रब तो फरमाए मुझी चूंड गलत कान्हे दिसो जिंदगी ते नजर ढुकायो साहबा जी जिंदगी ते पैगंबर करीम जी ताबेदारी कंदे दुनिया जी काई ताकत उन्हन के हटाए न सगिया दुनिया जी लालच हटाए न सगिया लालचू मिलियूं वडियूं आफरियूं आयूं त असां तव्हां के हेतरा उठ दींदासी इन जी पैरवी छडियो इन खां पोइते हटो क्यों असां पोइते न हटंदासी मार ॾिनऊं हजरत खब्बाब के टांडन ते सुम्हारियूं खुब्बैब के फांसी ते लटकायूं मर्द त पंहिंजी जगह ते औरतुन के तकलीफ ॾिनऊं हजरत सुमैया के अबू जहल मैदान में तो वठी अचे सुमैया तो मुझी मुखालिफत कया चीज हाओ मां मदीने जे मीर जे चवण ते तौहीद के मञो मां उन के अल्लाह जो रसूल करे मञो चई पो चई जेको वणई सो कर मैदान ते वठी आयो उठ भी काहे आयो फरमाई सुमैया ही उठ दिसी थी चीज हाओ चई हिकड़ो हिन टंग में बदनो मई बियो हिन टंग में बदनो मई हिन उठ के हिया ढुकाईंदुम हिन उठ के हिया ढुकाईंदुम चीर जी खत्म थी चीस का परवाह काने का अबू जहल का परवाह काने का जे नबी ते कलमो पढ़ियो आ या तुजी तकलीफ मुखे उन कलमे खां पोइते नथी हटाए सके अबू जहल हिकड़ो उठ हिन में बधवा हिकड़ो हिन टंग में बधवा जिस अया वक्त तई अया उठन के ढुकायो कोने हजरत सुमैया जे अखिन में पानी अची वियो अबू जहल ॾिठो शायद ड्रुजी वैया जो अखिन में पानी आयो तस चई सुमैया परेशान न थी अया वक्त तई उठ ढुकिया कोनन के हींअर बि जेकर पोइते मोटी ईंदी तो के काई तकलीफ न ईंदी चीस अबू जहल शायद तो मुझे अखिन में पानी दिसी करे तो समझो आ तो सुमैया पोइते हटंदी पोइते हटण वारी नाया मां जे अखिन में त पानी इन जे ला आयो आ अल्लाह ही हिकड़ी जान दिनिया हेड़ियो 100 जानियूं दिया मदीने जे मीर जे कदमन ता कुर्बान करे छा अल्लाह जी चूंड गलत थी सके दिसो तो सही जनाबे बिलाल के तो दिसो मक्के जे गलियन में गिल जे तो मुंडिया में रसो ता विझन पत्थर ता हणन तकलीफूं ता जन पर अल्लाह अकबर जी सदा जुबान ते बुलंदा दुनिया जी काई ताकत उन जुबान मा रब जे तौहीद के हटाए नथी सके तेजे कर रब फरमायो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु कुलूबहुम तव्हां त ज़ाहिरी हिनन के ॾिठो भी सही दुनिया जी काई लालच हिनन के हटाए न सगी पर मां रब तो हुआ जो हिनन जे दिलन जो इम्तिहान वरतो आ उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा अल्लाह तो फरमाए हिनन जे दिलन जो इम्तिहान वरतो आए तकवा में कामयाब थी विया सब जो सब कामयाब थिया
छो अल्लाह एड़ी जमात चूंडे बिहारी छो क़यामत ताईं हाने को नौ नबी न ईंदो हिनन उम्मत के अल्लाह के राजी करणो आहे मता चवन त हाने असां जी रहबरी केर कंदो अल्लाह फरमाई जेके सब खां अगमी मोकलिया माव इनन के दिसो इनन जे कढ बियो वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान इनन जी ताबेदारी सोहणे नमूने सां कंदो त कामयाब थींदो जिया मां रब इनन सां राजी थियो हां तिया तव्हां सां भी राजी थींदम इनन के गलत न चइजा जिया अल्लाह रब्बुल इज्जत इनन सां राजी आ तिया मदीने जो मीर मोहम्मद रसूलुल्लाह भी इनन सां राजी आ हिन उम्मत के ए अग्यां ॾेई विया पैगंबर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो ला अदरी मा बकाई फीकुम मता को साहबा का अग वठण जी कोशिश करे तो साहबा यार ही गलती कयूं हिते हिते बिदअत क्यों हिते हिते ये क्यों खबरदार के है बिदअत जी साहबा रे निस्बत न कजा जंहिंजे लाइ हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमाइन था ला अदरी मा बकाई फीकुम मुके खबर ना है त मां तव्हां में केतिरो वक्त रहा मां तव्हां में छा कयां ला अदरी मा बकाई फीकुम मुके पतो कोन है त तव्हां में केतिरो वक्त रहा फक्तदू बिल्लज़ीन मिन बादी मुखा पो हिनन बिन जी इक्तिदा कजो व अशारा इला अबी बकरिन व उमर पैगंबर करीम अबू बकर उमर दे इशारो कयो त हिनन जी इक्तिदा कजो हिनन जी ताबेदारी कजो तने कामयाब थींदा हाने जे कने तमा अल्लाह जो रजामंद चायो था त इनन जी ताबेदारी कयो छो त इनन हिन कुरान जे मथा कुर्बानी ॾिनियूं हन सिर ॾिना जानियूं ॾेई भी हिन कुरान जी हिफाज़त कई तऊं खून ॾेई करे भी हिन कुरान जी हिफाज़त कई तऊं हिन दीन जी हिफाज़त कई तऊं जेको रब जे दीन तां कुर्बान थींदो आ न रब उन जो वॾो क़दर कंदो आ छा कंदो आ रब वॾो क़दर कंदो आ बीबी आसिया के दिस जनाबे मूसा कलीमुल्लाह ते कलमो पढ़ियो तई फिरौन जी घरवारिया कंहिंजी घरवारिया बाबा फिरौन जी घरवारिया कलमो पढ़ी फिरौन कावड़ जी पियो तू मुंहिंजे मां तहत रहण वारी तो जनाबे मूसा अलैहिस्सलातु वसलाम ते कलमो पढ़ियो आ मां तुंहिंजे लाइ जेके बंगला ठाया निकर मुंहिंजन बंगलन मां जेके मूं तोखे सुठा कपड़ा ॾिना सब मूंखे वापस ॾे मैदान में वठी हजरत आसिया के बिहारे तो फिरौन त आसिया ही बंगला मुंह तोखे ॾिना ही कपड़ा मुंह तोखे ॾिना अज तो मुंहिंजी मुखालिफत में अची करे मुंहिंजे मुखालिफ जे मथा कलमो पढ़ियो आ कपड़न खां ये नंगो थो करे जमीन में मेखूं तो हणे हिया सुम्हारे करे जेडी मल मेखूं लगूं बीबी आसिया जो कंद इनन बंगलन दे कराई सामू कपड़ा उछलाई फिरौन तो चए आसिया दिस बंगला दिस कपड़ा हींअर रब जे कदे तू मुझे मातहत रही मुखे रब मनींदी त ही बंगलो भी वापस मिलंदई ही कपड़ा भी वापस मिलंदई उन वक्त बीबी आसिया छा चयो आ जेको चयो आ रब के एडो वणियो आ रब हिन कुरान में उन जो जिक्र कयो फरमाई बीबी आसिया थी चवे रब इब्नी ली इंदक बैतन फिल जन्नह ए अल्लाह मुके फिरौन दुनिया जा बंगला तो ॾेखारई ए अल्लाह फिरौन मुके दुनिया जू शयूं तो ॾेखारई ए अल्लाह दुनिया जा कपड़ा तो ॾेखारई दुनिया जू जगहियूं तो ॾेखारई रब मुके दुनिया कांती खपई दुनिया जा कपड़ा कोन था खपनई रब इब्नी ली इंदक बैतन फिल जन्नह ए अल्लाह मुझो घर जन्नत में ठाहे छॾ
दुनिया जी जिंदगी तो आरजी आ वेंदी गुजरी रब्बि बिनी ली इंदक बैतन फिल जन्नह ए अल्लाह मुझो घर जन्नत में ठा जा रब त कदरदाना रब छा है बाबा कदरदाना रुगो असां अचूं रब जे दरवाजे असां चवंदा जीअं दुनिया हले बस असां भी दुनिया सां गजी पऊं असां जी दीन वट असां जी काई अहमियत कोन्हे मुंहिंजा दोस्त ही इस्लाम ही दीन का मजाक काने का कामयाबी जो रस्तो आहे छा जो रस्तो आहे बाबा कामयाबी जो जेकॾहिं दुनिया में भी कामयाबी चाहियो था आखिरत में भी कामयाबी चाहियो था यो दीन ते हलण में कामयाबी आहे चओ था जिदे दुनिया जो रुख असांजो ओॾे रुख कांव ॾिठो अथव न कांव इहो जिदे हवा हूंदी आहे ओॾे हलंदो आहे मसल त हीअं जेकॾहिं वञे न कांव हेॾे हेॾां जी हवा लॻंदसि वरी रुख पोइते रखंदो पोइ चवंदो मुंहिंजी मंज़िल बि हेॾे आहे छो त हवा जो हेॾां जी आहे त बसि ओॾे शाहीन जेको हूंदो आहे शाहीन जेको हूंदो आहे उहो हवा जे मुक़ाबिले में हलंदो आहे जेकॾहिं हीअं हले पियो त पुठियां खां हवा ईंदसि त पोइते मोटंदो छो थो पोइते मोटे ते मतां दुनिया वारा सम्झनि इहो पंहिंजनि परनि ते कोन थो उॾामे इनखे हवा बि थी खणी हले तव्हां त दुनिया वारनि खे ख़बर पए मां हवा ते नथो हलां मां पंहिंजे परनि जे ज़ोर ते थो हलां हिन दीन ते अमल करण जे लाइ शाहीन बणिजी पओ दुनिया जा मुसीबतूं दुनिया जूं हवाऊं तोखे हिन दीन खां पोइते न हटाए रब जे दीन ते तव्हां हलंदव रब तव्हांजो क़दर कंदो जेको असां तव्हां रब जो दरवाज़ो छॾियूं था न रब जी रहमत मुस्लमान गुनाह जे लाइ मुंतज़िर इंतज़ार में आहे केॾी महिल त मुंहिंजो बानो मुंहिंजे दरवाज़े ते अचे त मां सॼी ज़िंदगीअ जा गुनाह रब थो फरमाए मां माफ़ करे छॾियां मदीने जे अमीर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो मन तक़र्र अल्लाह तो फरमाए मन तक़र्रब इलैया शिबरन तक़र्रबतुहु इलैहि ज़िरान त मदीने जे अमीर फरमायो त अल्लाह तो फरमाए जेको बानो मुंहिंजे तरफ़ हिकिड़ी गिरांठ अचे तो तक़र्रबतुहु इलैहि ज़िरा त रब जी रहमत हुन ॾे हीअं बाह ते अॻिते अचे रब जी ज़ात रब जी रहमत मुस्लमान जे इंतज़ार में आहे केॾी महिल तो मुस्लमान रब जे दरवाज़े ते अचे अर्ज़ पे कयमि त रब वॾो क़दरदान आहे असां तव्हां रब जे क़दर खे कोन सुञातो आहे असां तव्हां दीन खां दूरी कई आहे जेके जेके हिन दीन तां कुर्बान थिया आहिनि उन्हनि जे इज़तुनि खे ॾिस उन्हनि जे शान खे ॾिस अलाह केॾो वॾो उन्हनि जो शान ज़िक्र कयो आहे हिन उम्मत में पुठियुनि उम्मतनि में बि ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खे जॾहिं मेराज थियो छा थियो बाबा जॾहिं मेराज थियो त अल्लाह तबारक व तआला सिदरतुल मुंतहा ते हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जो इस्तक़बाल कयो आहे खुशबू सां छा सां इस्तक़बाल कयो आहे बाबा खुशबू सां हीअं खुशबू जी हुबकार थी वई जिब्राइल खां पुछनि था जिब्राइल हीअ खुशबू चई अल्लाह तव्हांजो इस्तक़बाल कयो अल्लाह छा कयो आहे बाबा तव्हांजो इस्तक़बाल कयो आहे छा जिब्राइल था पुछनि साईं ख़बर आहे या खुशबू छाजी आहे चई न चई हीअ खुशबू आहे फिरौन जे धी जे नौकराणीअ जे खून जी खुशबू आहे वाह कीअं फिरौन जी धी जी जेका नौकराणी हुई उहा फिरौन जे धी खे कंगो जे पई फणी जे पई जेॾी महिल फणी किरी हेठि त अल्लाह जो नालो वठी करे उन फणीअ खे खयो आहे त धी थी चवेसि त छा तुंहिंजो रब मुंहिंजे अबो फिरौन कोन्हे छा चईसि न चई बाक़ी तुंहिंजो रब केरु आहे जेको तुंहिंजे पीउ फिरौन जो जेको रब आहे जेको मूसा जो रब आहे जेको हारून जो रब आहे मुंहिंजो उहो ई रब आहे अच्छा तू मुझे हिन अबे के रब नथी मञी चई न मां रब नथी मञा
हुन पंहिंजे पीउ खे ॿुधायो चई अच्छा मुंहिंजी नौकिराणी थी करे मूंखे रब नथी मञे चई वठी अचो वठी आयसि पंहिंजा ॿार ॿ नंढड़ा वठी आई हिकु हंज ते खणी आई उन जे साम्हूं वॾी तई रखियईं जंहिंमें तेल काढ़ी चईंसि त फलाणी तो मुंहिंजे रब हुजण जो इनकार कयो आहे चईंसि हाओ चई पोइ ये तई ॾिसी थी हिन में जेको तेल कढे थो इन में तूं जन हिननि बच्चनि खे हिन में साड़ींदुमि तोखे बि साड़ींदुमि ॻाल्हियूं ॿुधण सवलियूं आहिनि ज़रा दिल ते हथ रख ही दीन जेको तो असां ताईं पहुतो आहे को सोलो कोन पहुतो आहे वॾियूं कुर्बानियूं लॻियूं आहिनि हिन ते चईंसि त तोखे मोकल उन जे साम्हूं उन जो बच्चे खे उन कई तईअ में उछलायो वियो उते जो उते कोयलो थी वियो मां जे साम्हूं बच्चो कोयलो थी वियो ॿियो बच्चो उछलाईं ऐं टियों बच्चो जेको हिन थंज ते इहो अञा प्यारो हूंदो आहे खसे करे चईंसि अञा वक़्तु अथई चईंसि तोखे मोकल आहे जंहिं हुन बच्चे खे उछलाईं अखियुनि में पाणी अची वियो उन जी अंबड़ खे उन बच्चे तईअ मां ॻाल्हायो अमां परेशान न थी हीअ ॾिसण में गरम तई तई हक़ीक़त में जन्नत जो बाग़ जॾहिं उनखे बि अल्लाह उनखे बि फिरौन उछलायो जॾहिं सभु सड़ी कोयला थिया रब एॾो क़दुरु कयो जो जिब्राइल तो हुज़ूर खे फरमाए जन्नत में जेको आला क़िस्म जी ख़ुशबू आहे न इन फिरौन जे धी जे नौकराणी जे खून जी ख़ुशबू मुंहिंजा दोस्त तोखे मूंखे सबक़ आहे त ॾिसो हिन दीन जे मथां हलंदे उन्हनि केॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि तव्हां बि हिन दीन जे मथां हलंदव तॾहिं कामयाब थींदव पर हिन दीन ते हलो सहाबा जी इक्तिदा में हलो सहाबा खां वधीक सच्चा आशिक़ तव्हां नथा थी सघो अहिड़ा जेकॾहिं सहाबा खां वधीक तव्हां सच्चा आशिक़ हुजो हा त अल्लाह तव्हांखे उन वक़्तु पैदा करे हा तोखे हज़रत उमर जो किरदार नथो वणे तोखे जनाब उस्मान जो किरदार नथो वणे एॾो भलो हुजी हा एॾो आशिक़ हुजी हा त अल्लाह उन टाइम ते पैदा करे हा अल्लाह उन टाइम ते उन्हनि खे पैदा करे तोखे मूंखे इन्हनि जे इक्तिदा में बिहारी त हिननि वांगुरु इक्तिदा कंदो तॾहिं कामयाब थींदो वरना नाकाम ई नाकाम थींदो तंहिंजे करे मुंहिंजा दोस्त जेकॾहिं दुनिया जी कामयाबी चाहियो था आख़िरत जी कामयाबी चाहियो था इहो सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी ताबेदारी में आहे तंहिंजे करे तव्हां असां दुनिया में रहूं त दिल जे अंदरि इन्हनि जे लाइ मोहबत हुजे पैगंबर करीम जे सहाबा जी मोहबत अहल बैत जी मोहबत जंहिंजे दिल में सहाबा जी मोहबत आहे यकीनन अहल बैत जी मोहबत हूंदी छो त सहाबी जो लफ़्ज़ अहिड़ो आहे पूरे सहाबा ते पैगंबर करीम जे घर वारनि ते बि शामिल आहे